पानी पंज बनी लगो पिया पानी वारो पंजो पंजे पंजे और पानी वारो हां तो यो जांच बांच कयो वांदा वांदा ठायो पण मलायो पेरा मिसला मोड़ पाणा टेकड़ मथा भरायो यो किलो सुकेयो किलो वरी टेब बचो तो किलो पाल भराई दादी हां ये बेहतर है 12 किलो को बाल आखिर कर पंजे पे केले के 15 लगो गया हां मोटर जी मोटे मोटे जांच करया वा दवा ना सही गयो ऐसे कर पानी टाइम थी अपन ठीक है और एक के बोले वरी मोटे दे चला तो दे ठीक है पानी रोक लिया अजय लो अच्छा वाला ठीक है अच्छा वाला बाजी देखा पूछा दो अच्छा वाला क्या पूछता है जो हमारे सत्ते में दिमाग भर जाने अरे पर ध्यान ना ए हल्ले रे हमारे पता पानी दे समझ दो अरे नवन जो पेट भरा कौन मरो तो बच्चे मुड़ समान दिया अरे चलो अरे वीडियो बड़ी को अधे कलाक या साया पानी में पिया या तो मुड़ समान दिया जेर में पानी जोड़े गाड़े अंदर तक खतरे से रहना ये भाई अरे साया कितने तो वक्त बुधाइनो रेस साया कितने वक्त बुधाइनो ज्यादा तो वक्त बुधाइनो तो रेस अरे साया कितने तारो रेस भाग वा मेरे तो छो मेरा इसया इजो दो चाहिए रेस इजो दो चाहिए क्या इसया तो करेंगे दवानिया ता जो पानी में अधे कलाक पूरा ताए पिया हां समझे हां ता के आप दू होने में सरकार के काबू करम कर सको हां ये काबू कर और सरकार भाको जो थागे रे जला मुझे 25 भाको दल पड़ता है कि थाई से रही जी अरे दो देश ता जरा हिने रही ते अच्छी सके दाश को मुझे सकना चाहिए में बड़रो अरे सुबह हां रे सच्चे गाना आगे खड़ो हो अरे साया किथे हां ये साया किथे ये सब जो भाव पे रंग बोला के आज को आवाजियो तो अरे रे तो भाई बोले ना कोले करता है कौन चली दो हां साया किथे बताओगे हल्दा लो रे सुबह तो क्या कर जा अरे मारो तो ए पीरो पीरो अरे बजो एक तो ए काय बाबा तेरवा ऐसा ही है इजाजत ही हुआ आशिक तेरवा रमजान है अरे आज के ये ज्यादा पानी वारो बसाजो को नहीं बसाजो हर पर बढ़िया कमाल रे कोटन जी आ मजाल जो तांदा वरी बिड़ान हवा यो सुठो कोन कहदो ना जिए ची इनने पूरो करनो पवंदो असाण दे एकड़े पासे गाल करनी पवंदी दिमाग ने सफा खराब ता फैसले तो नहीं कोन बिठा वा चिड़ी यकीन रात वञो कमाल एकड़े न बे सोट के लेटायो चो बस घट कान थी यार घट न थे ठीक है बाबा ठीक है बस ठीक है असी ता जे करे सबर कयो ठासी गोठ में अमून अमान हुजे पर अमून अमान सोटी न नथा जन कमाल खाना रा कमाल असल में जगो है फसाद जड़ कमाल ही आए कमाल न तो चाहे ता मुन थे कमाल क्या करे जरे सोटन गई पान जाहिर ही न तो दे बस बाबा ने कमाल के घोटणो आ पेरा दिन सोट के जगो है ना आशिक के यहाँ इजाजत के लेटायो चो मांजी पोच मुडे हल्या पुलिस जो जिम्मो मुजो दो हल्या वञो सिठा सेठ आज का यार दूर पुजिया भड़ो जला खाने समझे बनाने के मारा नहीं मारा आज ने डे के बना ना डे बजे के बना खत्म कर रहे फोटो
इनकार कयो त मूंसां छा हिन निमा करामी माना कमाल खान सोटन हा दिया कमाल खान सोटम कई यानी मकरा मूंसां ॾाढो विड़ियान बाबा खजी कोन वरे रात पात्रो कुटियो त नया रमज़ान में ॾाढो विड़ियान जा हा बस पालन थी पई बाबा बाबा मुंहिंजी मानी बानी बंदि करे छॾियो को 3-4 ॾींहंनि खां अच्छा ॾाढो विड़ियान जलाल ने डायरेक्ट मानो अच्छे दिन मानी कर दिया दिवा जलाल बैठो बाबा नहीं रे कमाल जी या मजाल कमाल जी सोटम जो मुझे भास आवेजान ॾाढो विड़ियान निमा करामी ऐं मोट रोज़ अची वेंदो मूंखे चवंदो त रईस तव्हांजो जेको गुम थी वियो आहे भाउ ऐं ॻोल्हा में आहियां कमाल ई मजाल ई आहे कीअं थी मुंहिंजे भाउ खे अगवा करे वञी कैद कई वासी वाता दे रचा तो एजाद या शिका कमाल रो सोट नहीं पोइ माना कमाल जो हथ आहे न हिन में बेशक सयाणो बाबा हिन में कमाल जो हथ ज़रूरु हूंदो छो त कमाल खां सवाइ कंहिं एजाज़ कुझु नथा करे सघनि बाबा कमाल खानी फुल सपोर्ट दन अच्छा कमाल खे ख़बर ई न आहे जलाल कहरी आहे जलाल जी हिकु हकल सां उन्हनि टिणनि में वाक पइजी वेंदा आहिनि ऐं उहो अशर कमाल सां कंदुसि जो दुनिया ॾिसंदी ऐं रमज़ान तव्हांजो साथ जो हिते हिननि जो नाम निशान ई न हूंदो ख़तमु थी वेंदा हीअ सभु जीअं तव्हां मुनासिब लॻो दादा जीअं मुनासिब लॻो रमज़ान हिननि खे नाबूद हिननि जो ख़तमु करिणो आहे हिते हमरा इलाज इलाज फ़िलहालु हिननि खे इलाज आहे जेको आहे वठी हलो उन खां पोइ आउं सोचींदुसि त कमाल खान वारनि जो छा करिणो आहे ठीक है संघर्ष वैसे बा हलियो ई कोन थो थिए सफ़ा हलो जी जी ड्राइवर हिन ते पासे चाहे कार बाबा जल्दी ठीकु आहे रेस कमाल वाले सोट लाला के रेस जलाल खान जो ऑर्डर पूरो करे जो बाबा जी आज ने टंगी टूप लाइट के जो दई ठीक है हां आज बनी दे फिरे तो घट काने सब हेलो 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 हलाते भी काजी बे हेलो तो केर बंगले जिसमें खत्म हो बाबा कीरे बाबा अरे घोड़ा रे चाहते हो अरे बा चाहते हो जरा मुखी मारे यार केडी बुलाया हैं यहां पर जल्दी आशिक अरे कमरे यार छोटा सी छोटा अरे घोड़ा रे बिया छोटे पौधे के जाओ ये बीर है हेलो छोटा यार ये पार हमारा कमल आया रमजान वाला भाव और के तो करी वारो कर तो बाहर के वारो कर तो कोई तो वारो करवा अच्छा अच्छा मेहरबानी करना जी जी सोटे जा चाहते हो भाई कर करे और रमजान खुदाई का मार पे तो पजो छोटे मारे न डोला खान गए वो तो तई वनी प्लान करे जो ने मो जैसा कोन न जैसा प्लान न कने मोकला तुझी हां मोकला बोले कौन जो कौन मारे जो चल बोले ता जो जेरो प्लान करे रो कपने अरे हलियो प्लान अरे जा छोटा सी बनी उन पे आशिक
सुठो थियो भाउ तुम्हारे रेस के ऑर्डर ना लाला के पूरो करे आऊं हलो थियो हलो थियो हाणे अली न्यापो दू रेस के वेठो आहे सलाम वालेकुम रेस वालेकुम अस्सलाम रमजान शाला खैरा बाबा भाई ता खुशखबरी देनी आहे हिकड़ी जी बाबा कमाल खान ने सोट लाला के पूरो करे आऊं इते रखी न रमजान मज़ो ईंदो हाणे ख़बर पए जॾहिं वार वार खे सट अचे सुठो कई रमजान मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि कई जमाल जो पलांद करे ॾाढी दिलि मुंहिंजी ख़ुशि कई ख़बर पए कमाल खे त कीअं जलाल खान जो कहर किरंदो आहे कंहिंजे मथां पाण ई सम्झी वेंदो छो त दुनिया खे ख़बर आहे जॾहिं महिल जलाल खान जो कहर किरंदो आहे न उन जी हिकु हकल सां वणनि टिणनि में वाक पइजी वेंदा आहिनि वाक वडरा जशन मला जशन अॼु जशन मल्हायो वञे जमाल जी ख़ुशीअ में ऐं ॿियो कमाल जे सोट लाला जी ख़ुशीअ में रमज़ान शवाब कबाब थी वञे अॼु ऐं अॼु जेको आहे महफ़िल मचंदी दोस्तनि यारनि खे बि घुराइबो जमाल जे अचण जी ख़ुशीअ में आज़ादु थियण जी ख़ुशी में ऐं जेको आहे कमाल जे सोट जे ख़ात्मे जी ख़ुशीअ में असांखे वध में वधि इहा ख़ुशी थी असांजो भाउ जमाल जेको आहे असांखे मिली वियो रमज़ान जल्दी इन ॻाल्हि लाइ बंदोबस्तु करियो वञे शाम जो महफ़िल मचाइणी आहे ठीकु आहे बाबा शराब सां गॾु शबाब ऐं कबाब बि हुजे छोट पार जो जेसी ताड़ी हुन जा हमरा रमजान भाग है रमजान मारे जेसी पंजे छोटो मुंह कोन से नाला काने अॼु त पाण कीअं बि करे निकिता आहियूं त पोइ हिकिड़े पासे फ़ैसिले करिणो आहे बलांद करिणो आहे पाण कहिड़ी हालत में जा रमजान के मारनो जा शमण के मारनो अचु त को न को मुंह में गदा गॾु हुई था रब भला से पंजे पियो जो को थड़ी का गाली कोने का अरे ओ शमण की सदी अरे गदे थे अरे बठी दा अरे बठी हे दुनिया मोह भन्या तो मुछ तो भन्यो दे अरे 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 जलाल खान छाजो रमज़ान छाजो कंहिं खे ज़ुल्म कयो आहे असां बाबा आशिक ये चाल करे रही बाबा कमदार पारो दो मजाल तो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त इश्क ऐं एजाज़ हुआ हां बाबा दिले जो कसम आशिक ये चादा दिले जो कसम एजाज़ ऐं आशिक कीअं हां हुआ बाबा आशिक ये चादा मु पाण ठान गुनाहगार न केना बाबा पोइ वञी रसी न न भाउ बाबा मां घणी रसमान पर उन हथियारा भजिया ज़ुल्म जे मथां ज़ुल्म कंदा था वञनि बाबा पंहिंजे सोटियो पलान वठी आला बसि हाणे कमाल वारनि मां हिकु बि बचण न घुरिजे रमज़ान बस बाबा हमरा घुरानो कचे मां कचे मां माण्हू घुरा ऐं आऊं तोखे माण्हुनि जी सपोर्ट कंदुसि माण्हू तोखे ॾींदुसि ठीक है ठीकु आहे रमज़ान वने केड़ा के बाबा हिन जे जेको आहे कफन दफन जो जेको आहे दा पला त पाण कराया दी रेसा रमरा वने चाया दी अंत बंदाज़ ॿुधायूं हली पाड़ा लाला खाने रे मोह दिसे बस बस वो पला त कराया दी जो तो चयो असांखे यस कराया दी जो इहो सुठो कई हाले त पंज लाला खाने मोह दी सरी तू ओ दफन नहीं भलो कई पलां थी वियो न अजे दफन नहीं तो रमजान के पिसी रे दादी ने गई पलां सॼे ते कयो अथऊं सोटा सुठो थियो जेको बि थियो जलाल खान कोई न पाण कोई रमजान के ढुला ढुला कच्चे में मारी दादी किने हुई दो पाण का भले जलाल खान साहब हुजे भले रमज़ान जो पास कीअं थो वठी बीहल हिकु हिकु करे मारींदा तूं हिकु अजे रेस के मारी दादी जलाल खान के भी जलाल खान जी बाह जेका साई आहे तो रमज़ान आहे रमज़ान के लेटाणो आहे भले जलाल खान खे ख़बर पए त कीअं मुसलमान थींदो आहे बाबा वडरो जलाल खान रमजान मिली न पंजे पाण में तो खबर आहे पंजो मरा वडरे त मरा जलाल खान मरा पंजे सोटे इन्हे करे तव्हां तो रमज़ान खे ख़तम करणो आहे हुन वो साओ भले चटू जे ख़बर पए रमजान खान के मारनो ने वडरे के मारनो ख़तम करणो आहे रमज़ान जो कोने छड़नो कहिड़ी हालत में रमज़ान खे बि लेटाणो आहे हाले खे सपनायो
चाचो 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 जुलम थियो चाचो रमजान मारे वाशके ओतेरी सुना रमजान ने कहीं जमा करना के हलो ते पलाद करना नते जो पुत्र भी तक पलाद करना वाला के करनी आवना ताज जबटर जो हमरा मारियो रमजान के मारियो हलो जी बाबा ए जागारन जो सोटता तो मुआ अच्छा ई पाण के जिले वगैरह घट कोन कंदई अच्छा सिंचलण का आग में पानी हलन घुर्जे सच तो यार उनते भूत सवार हुंदो वा आलू पाण ए जालो में तई कोन हां दी बाबा खून सवार दत मथे सही मोई ने बड़ी कोई बई दई अकी हो कम करना रत कुत्ता ना जकिन एना मोत करती यान सुधारे बची ना अरे बियो बची बस सोट कम लईस वनी पजे वडरे के बुधाए भले खबर पे जलाल खान के तो कमाल खान सा की वेर बाबा जलाल खान के भले खबर पे तो कमाल खान सा की वेर बाबा जा पुत्र वास जा पुत्र वाला कह दिया हलिया खबर पे मुझसे आजा ऐसे जुलम थियो बाबा छाजो वा जुलम थियो कीअं धक लगवा तो ता विलाने कीअं विड़िया रमजान वा जमाले बनी दे फिरासी पे अग फिरिया आयो वो मुंहिंजो भाउ जमाल केॾां वियो वा बाणे प्यालो करे ईअं कीअं थियो रमजान वा पूरो थियो वा बिन मथा फाड़े दे चो मरा गडू ज़ुल्म थियो ई त रमजान ज़ुल्म थियो मुंहिंजो भाउ कीअं कुड़ा आया आहे वा पाई जान जोरी बचाए भगवान 3-4 जना सपा गोली लगिया रमजान पंहिंजा माण्हू वठी वञूं घुरायां थो कचे मां ऐं वञी कमाल ऐं एजाज़ खे ॿुधाए त कीअं कंहिंजो भाउ मारबो आहे ना जलाल बाबा खान सही जो। ना ना घणे कुंदर को आया तो हां असा जुलम नतो दे बाबा ठा करा बस ठा करा रमजान इहा ॻाल्हि आहे आवा या करा बस हान पांजा मानू कोना मारे एतरा मारा चुका हान कोना मारा चाहे ठीकु आहे त पोइ उन्हनि खे आऊं ॾिसां पर हार मञंदा अलाए न मञंदा बाबा ठई ना के वडे के वरी बे के वियारे फैसलो टोड़ा वा ठीकु आहे तान बाबा तव्हांजो हाणे इरादो छा आहे अॻिते असां इरादो आहे हाणे घणी खून खराब थी आहिनि कुझु असां माण्हू आहे कुझु हो आहे बाबा इन तव्हां ॿिन्ही धुरनि जे बदिले जी बाहि में मुंहिंजो भाउ बि जेको आहे मरिजी वियो आहे जमाल हाणे जेकॾहिं तव्हां अॻिते हुननि सां मुक़ाबिलो करणु चाहियो रमज़ान त तव्हांखे आउं सपोर्ट कयां पंहिंजा माण्हू घुराए तव्हांखे ॾियां हिमत अथव त ठीकु आहे बाबा आउं बि ईअं थो चाहियां वधीक खून ख़राब थियणु नथो चाहियां आउं इहो ई थो चाहियां त अमुन थी वञे ऐं जीअं पहिरियां वांगुरु असांजे ॻोठनि में मोहबत रहंदी हुई ईअं ई मोहबत अमुन क़ाइमु रहे रमज़ान छा ख़्यालु आहे वाजे ता सोलो लगे मुनासिबात था करा ठीकु आहे हा ऐसा न ठीकु आहे पोइ मां कमाल खान वारनि खे घुराए थो वठां हेलो जी बाबा कमाल हेलो जी बाबा कमाल जेको आहे तव्हांखे आउं हुतां अॻिते घुराए रहियो आहियां ऐं तव्हांखे अचिणो पवंदो कमाल तोखे हामी भरणी पवंदी तो जेको आहे मुंहिंजो भाउ बि जेको आहे कुंदर कुठो आहे कमाल रमज़ान वारा जेको आहे हार मञो वेठा आहिनि चवनि था त हाणे वधीक असां खून ख़राबो नथा चाहियूं जी कमाल तोखे अचिणो पवंदो कीअं बि करे अचु मुंहिंजी हुतां अॻिते ठीकु आहे जल्दी अच हाज़ुर थी जी जलाल खान जी जी जलाल खान तू जे घणो ज़ोर करी तो तुंहिंजी हाज़िरी भरियूं था चलो ठीकु आहे अचां थो तो तेजाज जलाल खान घुरायो आहे जी जी मूंखे अंदाज़ो आहे त छा जे चक्कर में कराईंदो ॾिसो तव्हांजी अॻिते छा थो थिए जी हूं तो फ़ैसिलो करे वठां
सुट में और कमाल मूं तां अॻे इन करे घुरायो आहे रमज़ान वारा हामी भरियो अथनि रमज़ान वारा चाहिनि था त हाणे जेको आहे अमुन थियणु घुरिजे ऐं वधीक खून ख़राबो नथा चाहिनि तव्हां ॿिन्ही धुरियुनि जे विच में जेको आहे आउं फ़ैसिलो रखां थो त ॿिन्ही खे ठा कराए इन ॻाल्हियुनि खे हिते ई ख़तमु कयो वञे जीअं अॻिते लाइ को मसइला न थियनि तव्हांजो छा ख़्यालु आहे बाबा जीअं तोखे मुनासिब लॻे तूं कर जीअं आउं त इहो ई चाहियां थो वधीक खून ख़राबो न थिए छो त इन में मुंहिंजो बाकूंदर सुठो आहे जेको आहे जमाल तव्हांजे विच ॿिन्ही धुरियुनि जे विच झेड़े में पीड़जी वियो ऐं उन जो बि जेको आहे आउं तव्हांखे खून ॿिन्ही धुरियुनि खे बख़्श थो कयां ऐं अॻिते लाइ चाहियूं त ईअं पाण में गॾिजी खीर खंडदी रहूं बाबा जेका तुंहिंजी सलाह जवाब कान ठीकु आहे त पोइ उथो भाकुर पायो इन ॻाल्हियुनि खे ख़तमु कयो ऐं नफ़रतूं दिलि मां ख़तमु करे ॾियो हिकु ॻाल्हि ॿुधिजे जलाल खान अगरि आई जे वरी कंहिं कई घटि न थींदी उहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे कमाल जेकॾहिं कंहिं बि आगराई कई त उन खे वधीक मूंखां जेको आहे पूरो पेर बि न हूंदो चलो ठीकु आहे जलाल खान ठीकु आहे रमज़ान ठीकु आहे वॾा जेको तव्हां जेको रमज़ान आहे न तो हवा एहसान जेको थियो हाणे इन ॻाल्हियुनि खे सभु ख़तमु करे ॾियो अॻिते ईअं न थियणु घुरिजे जेका ग़लती थी वेंदी बाबा बाबा आऊं तव्हां जेको आहे ॿिन्ही धुरियुनि जो गुनाहगार आहियां आऊं बि जेको तव्हांजे विच में हुयसि आऊं तव्हां खां माफ़ी घुरंदो चाहियां जेको मुंहिंजे तरफ़ खां ग़लतियूं थियूं मूंखे बख़्श कयो ॻोठ वारा ऐं तव्हां जेको आहे ॿई धुरियूं पाण में खीर खंड थी वञनि ठीकु आहे बाबा अॻिते लाइ ईअं न थियणु घुरिजे ठीकु आहे नंगड़ा ने माणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा ने माणी दा जिवें तिवें पालना 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 नंगड़ा ने माणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा ने माणी बेशक गंदी हाँ